सैयद हाजी इरशाद अली शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह। संदन जो आस्थाना आलिया ढींगो शरीफ नज़द भिरिया रोड हाणोको ज़िलो नौशरो फिरोज़ में हुयो। हिन बुज़ुर्ग जी मुरीदी संदन जे इलाइक़े समेत टिन तालकन फैज़गंज थरी मीरवा ऐं नारे में घणी हूंदी हुई। क़ौमनि में संदन जा शर क़ौम जा माण्हू वधीक मुरीद हुआ। सैयद हाजी इरशाद अली शाह अहले सुन्नत जमायत जे अक़ीदत मंद जो तमामु घणो क़ाइल हुयो। एतिरे क़दर जो हू कंहिं बि वॾनि शाहपरनि वारे यानी राफ़ज़ी सां हथ बि कोन मिलाईंदो हुयो। संदन जी समूरी ज़िंदगी मालिक करीम जल शानहू ऐं उन जे प्यारे हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ताबेदारी में गुज़री हुई। सैयद हाजी इरशाद अली शाह जॾहिं हज ते वञण जो इरादो कयो त पंहिंजनि फ़क़ीरनि खे दुआ घुरण जी हिदायत फरमाई। संदन जे घणनि मुरीदनि दुआ पिणु घुरी, मगर उन जे वॾे ख़लीफ़े हाजी फ़क़ीर कीरियो दुआ कोन घुरी, जंहिं करे पीर साहब हज ते वञण जो इरादो ई कैंसिल करे छॾियो। साल गुज़रण खां पोइ वरी बि सभिनी फ़क़ीरनि खे पिणु साॻियो हुकुम कयाई, पर हाजी फ़क़ीर कीरियो वरी बि मुर्शिद रहबर कान दुआ कोन घुरी। इहो सिलसिलो हिकु या कुझु साल हलंदो रहियो। आख़िर हिकु साल हाजी फ़क़ीर कीरियो पंहिंजे मुर्शिद रहबर कान दुआ घुरण सां गॾु खेनि इहो अर्ज़ु कयो त क़िबला साईं हाणे भले ई हज ते वञो, छो त तव्हांजो आख़िरी मुक़ाम बि मदीने पाक में ई थींदो। उन बाद पीर साहब भले पार वञण जी तयारी कई, पर हज ते वञण खां पहिरियां ई हिन पंहिंजूं क़ीमती शयूं जहिड़ोक लठ कौरो तस्बीह ऐं हिकमत जो किताब वग़ैरह हिननि मुरीदनि खे अता कयो हुयूं। हकीम मीर ख़ान शर, मोहम्मद सुलेमान शर, हाजी दोदो फ़क़ीर शर, फ़क़ीर सदरुद्दीन शर जन खे ॾेई हू भले पार हलियो वियो ऐं हज अदा कयाई। हज अदा करण खां पोइ जॾहिं हू मदीने पाक में दाख़िल थियो ऐं संदन जूं निगाहूं मदीने जे मीर रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रोज़े मुबारक ते पयूं त उन वक़्तु ई खेसि तेज़ बुख़ार अचणु शुरू थी वियो। रोज़े पाक जे हाज़िरी खां पोइ उन जी तबियत वेतर कमज़ोर थी वई त हिकु या कुझु ॾींहं गुज़रण खां पोइ संदन जी रिहाइश जो ओचितो दरवाज़ो खड़कियो त उन सां गॾु रहंदड़ हाजी कादिर दाद ख़ान शर जीअं ई ॿाहिरि निकितो ॾिठाई त हिकु माण्हू जंहिंजे हथ में लकुण ऐं थेलो हुयो। उन शख़्स हाजी इरशाद अली शाह जी तबियत पुछी ऐं मिलण जो बि चयो, मगर उन शख़्स खे ॿुधायो वियो त संदन जी तबियत कमज़ोर आहे, उन करे मिलण बि मुमकिन न आहे। जंहिं ते उन थेले में लकुण वारे शख़्स वराणियो त आउं हिते मदीने पाक में डॉक्टर आहियां, मूंखे राति रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ियारत जो शरफ़ बि बख़्शियो आहे ऐं हुकुम बि फ़रमायो आहे त मुंहिंजे शहर मदीने पाक में मुंहिंजो बचिड़ो ऐं महिमान इरशाद अली शाह बीमार आहे, तूं वञी उन जो इलाज कर। उन बाद तमामु जल्दी कंदे हाजी कादिर दाद ख़ान शर अंदरि वञी साईं हाजी इरशाद शाह जन खे इहा ॻाल्हि ॿुधाई। जंहिं बाद उन शख़्स खे अंदरि वठी संदसि सां मिलायो वियो त पीर हाजी इरशाद अली शाह चयो, असां त पंहिंजो सफ़र पूरो करे आया आहियूं, पर जेकॾहिं मालिकनि डॉक्टर मोकिलियो आहे त जी बिस्मिल्लाह। अखियुनि ते उन बाद खेनि उहो डॉक्टर दवाऊं वग़ैरह ॾियूं हलियो वियो। कुझु कलाक या ॾींहं गुज़रण खां पोइ संदन जो हिन फ़ानी दुनिया जो हौसलो पंहिंजी पुॼाणी खे पहुची चुको हो। तॾहिं बि उन वक़्तु संदसि जे हथ मुबारक में तस्बीह हुई ऐं तस्बीह वारे हथ जूं आङिरियूं बि हली रहियूं हुयूं। जॾहिं त उन वक़्तु सैयद हाजी इरशाद अली शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह सां हासिल ॼाण मूजिबि ही रफ़ीक गॾु हुआ। हाजी कादिर दाद ख़ान शर ॻोठु मौला बख़्श शर तालको ठरी मीरवा, मोहम्मद इब्राहिम फुल सुई गेस तालको मीरवा, हाजी मोहम्मद मिठल शर तालको फैज़गंज ऐं ॿ फ़क़ीराणियूं रहीमा किरियाणी नंबर 2 रास्ती धौरो बि साणसि गॾु हुयूं। अहिड़ी तरह साईं हाजी इरशाद अली शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जन जो 13 ज़ुल्हज 1948 ईस्वी धारे ॿिपहरी ऐं टिपहरी जे दरमियान मदीने पाक में विसाल थी वियो ऐं संदसि खे महबूब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अंगण यानी जन्नत अल वकी में अल्लाह करीम जे हवाले कयो वियो।